नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान खान मॉस्को में रूसी सदर व्लादिमीर पुतिन से वन-ऑन-वन मुलाक़ात कई, जंहिंमें ॿितरफ़नि लाॻापन ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। वज़ीर आज़म जे दौरे जा तफ़सील हिन रिपोर्ट में। वज़ीर आज़म इमरान खान मॉस्को में रूसी सदर व्लादिमीर पुतिन से वन-ऑन-वन मुलाक़ात कई, जंहिंमें ॿितरफ़नि लाॻापन ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। आलमी ऐं रूस जी सरकारी मीडिया मूजिब ॿिन्ही अॻुवाणनि विच में मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि मामलनि, तवानाई जे शोबे, गैस पाइपलाइन, अफ़गान सूरतहाल ऐं इस्लामोफोबिया ते गौर वीचार कयो वियो। बाद में रूसी सदर पारां वज़ीर आज़म इमरान खान जे मान में मांझांदे जो एहतमाम कयो वियो। निवे किलाईअ वारी मुलाक़ात खां पोइ वफ़दनि जी सतह ते बि ॻाल्हियूं थियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि में यादाश्त नामनि ते सयूं कयूं वयूं। हुन खां अॻु वज़ीर आज़म इमरान खान ॿी आलमी जंग में मारिजी वियल फ़ौजियुनि जे यादगार ते बि हाज़िरी भरी। यादगार क्रेमलिन जे अलेक्जेंडर गार्डन में तामीर थियल आहे। वज़ीर आज़म यादगार ते गुल बि रखिया। उन मौक़े ते वज़ीर आज़म खे रूसी फ़ौज पारां गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म इमरान खान ॿिनि ॾींहंनि जे सरकारी दौरे ते मॉस्को पहुतो। एयरपोर्ट ते वज़ीर आज़म जी आजियां रूस जे डिप्टी परॾेही वज़ीर कई। मॉस्को एयरपोर्ट ते वज़ीर आज़म इमरान खान जी ॻाढ़े कालीन सां आजियां कई वई ऐं खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। उन मौक़े ते पाकिस्तान जो क़ौमी तरानो बि हलायो वियो। वज़ीर आज़म इमरान खान जो इहो दौरो वॾी अहमियत रखे थो, छो त इमरान खान ॿिनि ॾहाकनि खां पोइ रूस जो दौरो कंदड़ पहिरियों पाकिस्तानी वज़ीर आज़म आहे।